दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असीं गवर्नमेंट मिडिल स्कूल गोलाड़ा में मौजूदु आहियूं। असांजो रज़ाकार उस्ताद नज़ीर अहमद बिजोरो साहब हिते मौजूदु आहे असां वटि। ऐं अॼु नज़ीर अहमद साहब हिकिड़ो ट्रैक्टर पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे। ऐं जेकॾहिं उन ट्रैक्टर खे तव्हां गौर सां ॾिसंदो त तव्हांखे हैरत थींदी त बिल्कुलु ई तव्हांखे हर हवाले सां ओरिजिनल ट्रैक्टर ॾिसण में ईंदो। ऐं हिन ट्रैक्टर जूं तमामु वॾियूं क्वालिटियूं आहिनि। ऐं नज़ीर अहमद साहब ही पाण पंहिंजे हथ सां ट्रैक्टर ठाहियो आहे। ही ट्रैक्टर हले बि थो ऐं हिन ट्रैक्टर में लाइटिंग आहे, थ्रेशर जो कमु बि ही ट्रैक्टर करे थो। त ही नौजवान जेके ॿहिराड़ीअ में आहिनि ऐं ॿहिराड़ीअ में वेही हू पंहिंजा तहक़ीक़ी कमु कनि था, साइंसी कमु कनि था, पर माण्हुनि खां माण्हू हुननि खां बेख़बर आहिनि। त नज़ीर अहमद साहब तव्हांखे ॿुधाईंदो हिन ट्रैक्टर जे बाबति। साईं नज़ीर साहब, हाणे महिरबानी करे तव्हां हीउ जेको ट्रैक्टर ठाहियो इहो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो त ट्रैक्टर ठाहिजे? साईं उन शौक़ु थियो त हिकिड़ो ट्रैक्टर ठाहियां यादगिरी तौर जी। उनखे पहिरीं साल ॿ साल मथो हणी पोइ मसई आहे सेटिंग में आयो। उन खां पोइ मूं सेट करे ठाहियो जी। तक़रीबन हिन में लाइट बि अॻियां बल्ब बि ॿरी सघनि था जी। उन खां अलावा शो कढी वरी तव्हां टाली बि कीर बि अॻियां ब्लेड बि इस्तेमालु करे सघो था। अच्छा, उहा ब्लेड बि तव्हांजो ठहियलु आहे? ब्लेड ठहियलु आहे। जी हा। उन खां अलावा थ्रेशर जो सिस्टम अथसि। अच्छा, थ्रेशर जो सिस्टम ही पोयां अथसि? जी हा, पोयां थ्रेशर जो मोटर बि लॻियलु अथसि, शाफ्ट। अच्छा। तव्हां भले सोलर सिस्टम ते थ्रेशर बि हलाए सघे थो। अच्छा, सोलर सिस्टम ते माना त पेट्रोल जो ख़र्च बि घटि, डीज़ल बि न? थ्रेशर सोलर ते। अच्छा अच्छा, ज़बरदस्त, फर्स्ट क्लास। अंदरि बैटरियूं पियल आहिनि जी। इन ते माना मोटर बि अॻियां इंजन जो जेको पखो आहे उहो ॿरी सघे थो, बल्ब बि ॿरी सघनि था। ऐं लाउडनि लाइ करे वरी हेठां छित में रखियो अथऊं सिस्टम, हिते MP3 रखी सघिजे। अच्छा, MP3 बि वॼंदी? हा। जीअं ट्रैक्टर जा ड्राइवर वॾनि आवाज़नि सां वॼाईंदा आहिनि, कलाम वॼाईंदा आहिनि जलाल चांडे जा, ऐं पोइ सॼे ॻोठ खे जाॻाईंदा आहिनि, निंडूं फिटाईंदा आहिनि। माना हीउ ट्रैक्टर निंड फिटाए सघे थो, ईअं न? जंहिंखे निंड घणी अचे उनखे हीउ ट्रैक्टर ॾेई छॾिजे। अच्छा, हीउ ट्रैक्टर ठाहिणु तव्हां जॾहिं हीउ शुरू कयो हिनखे घणो अरसो लॻो ट्रैक्टर ठाहिण खे? पहिरीं जेको ट्रैक्टर ठाहियो हुयो तक़रीबन 2 साल लॻी वियो। अच्छा, 2 साल? पोइ ट्रैक्टर केॾांहुं वियो? उहो साईं हिकिड़ो दोस्त खणी वियो। अच्छा, माना दोस्तनि खे बि गिफ्ट ॾींदा आहियो? अच्छा, हिन ते घणो ख़र्चु थियो आहे तव्हांजो? ऐं जेको पहिरियां ठाहियो हुन में बल्ब वग़ैरह जो सिस्टम कोन हो, बैटरीअ खां अलावा। हा। बाक़ी हिन में जेको सिस्टम आयो अथव न, बैटरीअ जो सिस्टम तक़रीबन 2000 खनि ख़र्चु अची वञे साईं। 2000? जी हा। अच्छा, पर त हूअं त हीउ ट्रैक्टर 12-14 लख जो हूंदो न साईं? हा, बसि 2000 में ट्रैक्टर मिली वञे, कीड़ बि करे, ऐं गॾोगॾु वरी ट्रैक्टर जेको आहे उहो थ्रेशर जो कमु बि करे 2000 में, त हीउ त सस्तो आहे। टाली हलाए सघे थो, नारियल खणी सघे थो, सभु सिस्टम लॻियल आहे। अच्छा, माशाल्लाह। माना तव्हां जेकॾहिं ही शागिर्दनि खे सेखारे सघो था, शागिर्द ही जेके पंहिंजा स्कूल जा उन्हनि खे सेखारे सघो था? जी हा साईं। अच्छा, अबा साईं नज़ीर जेको ट्रैक्टर ठाहियो आहे तव्हां सिखंदव? हा, आहे त कमाल जो ठाहियो अथसि। हा, जनाब लॻे ईअं थो जो सची ट्रैक्टर हुजे। टायर ॾिसोसि, ज़बरदस्त। टायर साईं किथां आंदव? टायर पंहिंजा गते मां ठहियल आहिनि, पोइ मथां ही फोम लॻियल आहे। अच्छा, टायर बि गते मां आहिनि? हीउ जेको वरी होल्डर बल्ब ॿरंदा आहिनि न लाइट विच में लॻियल आहिनि, उहे होल्डर इहो इस्तेमालु कयो आहे। वेरी गुड यार। साईं नज़ीर साईं ॾिसो केतिरो टायर बि कढी सघो था। अच्छा, टायर बि कढी सघो था, टायर जे पंचर थिए त? अच्छा, ज़बरदस्त। अच्छा, हीउ सॼो खोले सघिजे थो? जी हा साईं, सॼो खोले सघिजे थो। अच्छा, नट लॻियल आहिनि? स्क्रू नट सॼो खोले ज़रा ज़रा पुर्ज़ा करे सघिजे थो, वरी ॿीहर जोड़े सघिजे थो। वाह वाह, ज़बरदस्त। साईं कमाल जी शइ साईं नज़ीर साहब ठाही आहे। ऐं हिननि नौजवाननि ते, हिननि माण्हुनि ते असांखे फ़ख़ुरु आहे, एॾो सारो कमाल जो कमु कनि था। ऐं हीउ तजुर्बो जेको ट्रैक्टर ठाहिण जो आहे, ट्रैक्टर खां अलावा तव्हां ॿियो छा ठाहे सघो था? क्रेन ठाही अथव। अच्छा, क्रेन पूरी? जी हा साईं, यार ज़बरदस्त। गोल फ्री सघे थी। हा, चंबे में छा शइ खणी सघे थी, हेठि लाहे बि सघे थी। ज़बरदस्त। त इहो तव्हां हिन पंहिंजे स्कूल जे ॿारनि खे बि सेखारियो न, त हीअ जेके जॾहिं साइंसी मेला थियनि त सिंध में या ज़िले जामशोरे में त हीअ हलनि हली ट्रैक्टर उते ठाहिनि, ऐं क्रेनूं हली मिटियूं खणनि ऐं बाक़ाइदो कमु कनि। त हीअ त तमामु वॾो तव्हांजो साइंसी दिमाग़ु आहे ऐं टेक्निकल दिमाग़ु। न बि सभिनी खे सेखारिबो, पंहिंजा बच्चा आहिनि, हिननि खे सिखणु चए, हीउ तमामु वॾो फन आहे तव्हां वटि। त अच्छा, हीअ पखा बि हलनि था? ओह अच्छा, हीअ पखा बि ॾिसो, वाह, हीअ पखा बि हलनि था। हीअ हवा ते पियो हले न साईं? हुन ते हवा ते पियो हले, बिजली ते। ऐं तव्हां हीअ ॾिसो न, हीअ कमु जेको आहे, जेको अक्सर ट्रैक्टर ते हूंदो आहे, डिज़ाइन जेका हूंदी आहे,
इहा बि साईं कमाल जी कई आहे, हर शइ जो साईं ख़्यालु कयो आहे। ते पहिरीं साइलेंसर जो बि चिंचूं ठाहींदो हुओ, रक्षा नंढा ठाहींदो, पोइ वरी ट्रैक्टर जो शौक़ु थी वियो। अच्छा, उहे चिंचूं ठहियल आहिनि। केतिरियूं ठाहियूं अथव साईं, ये छोकिरा बसूं दरवाज़ा ऑटोमेटिक दरवाज़े खे बटन हणंदे दरवाज़ो खुली वेंदो, वरी बंदि थी वेंदा। अच्छा, इहे जेके पर कोचूं। हा, शीशो पर हेठि करे मथे करे। वाह वाह, ज़बरदस्त, साईं लाइ ताड़ी थी वञे भाई। ज़बरदस्त।